सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं पंहिंजे दिमाग़ खे सही कंदाऊं, असां ठीकु कंदाऊं, पोइ असां जिते हुजूं जीअं हुजूं, असां नेम ध्यानु सिमरन चङाई बहितरी सदगुण असांजा हलंदा ई रहंदा आहिनि। पोइ असांजो जीवन पंहिंजो पाण संवरजणु ऐं सुधरजणु शुरू थी वेंदो आहे। जॾहिं असां पंहिंजी सोच दिमाग़ खे बिल्कुलु साफ़ु कंदाऊं, आहे खे आदर ॾियूं या चङो न आहे त उनखे करे छॾियूं, पर असां पोइ सदाई ख़ुशि रहंदासीं। ग़लति चीज़ घर में ईंदी न त जहिड़ो छा त थींदो। घर में बि जहिड़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं कोई ग़लति चीज़ या ग़लति ॻाल्हि अची वेंदी आहे, कोई ग़लति मौज़ू अची वेंदो आहे, ग़लति माण्हू अची वेंदो आहे, ग़लति चीज़ का अची वेंदी आहे, ग़लति कोई खाधो पीतो अची वेंदो आहे, तॾहिं त कोई झगड़ो थींदो आहे। जॾहिं का ग़लति चीज़ घर में ईंदी आहे त झगड़ो थींदो आहे, न त चङी चीज़ अचे झगड़ो थोरो थींदो आहे। त जॾहिं असां ग़लति वीचार ऐं ग़लति सोच ग़लति माण्हू खे पंहिंजे दिमाग़ में जॻह ॾींदासीं त ज़ाहिर आहे असांजो घर परेशान, दिमाग़ सॼो ख़राबु थींदो न, असां हेॾे होॾे थींदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे संभाले करे, जॾहिं असांजो दिमाग़ फ्रेश हूंदो, पोइ असां जेको ॻाल्हाईंदासीं सोचे सम्झी बहितर अंदाज़ सां ॻाल्हाईंदासीं। जेको चवंदासीं ज़िमरन में वेंदासीं, जाम में वेंदासीं, सचे साईं खे यादि कंदासीं, जंहिं वक़्तु जिते हूंदासीं उहो जेके चइबो आहे हथ हाज में दरियार में असां कमु कंदा रहंदासीं, कारोबार कंदा रहंदासीं, मिलंदा रहंदासीं, तॾहिं बि असांखे मालिक जी यादि हूंदी, उनजी रहमत हर वक़्तु हर हाल असांखे मिलंदी रहंदी। पोइ अकेला हुजूं थोरे माण्हुनि में हुजूं, जिते बि हुजूं। ऐं मुंहिंजे लाइ सभ खां वधीक बहितर अंदाज़ हूंदा कम जो ॻाल्हाइणु। अजायो अहिड़ो न ॻाल्हाइण जे पंहिंजी इज़त विञायूं, अहिड़ो न चवण जे हर भरू पंहिंजी ॻाल्हि विञायूं। असां सही नमूने बहितर चङो ॻाल्हायूं, चङो हलूं, असांजो जीवन सदाई सुखनि सां भरिजी करे हलंदो। जेकॾहिं असांखे अजाई ॻाल्हाइण जी आदत हूंदी त पोइ असांखे इहो पतो न पवंदो आहे सही आहे ग़लति आहे, जेको मुंहं में अची वेंदो आहे कई वेंदा आहियूं, उभारा थी वेंदा आहियूं, घण ॻाल्हा थी वेंदा आहियूं। जीअं हुन माई खे चयो भई तुंहिंजो मुड़ुसु मरी पवे पोइ तूं घर खे केरु, तुंहिंजो ख़ुशहाल घर केरु आहे, तोखे चङा लफ़्ज़ थोरे नी, त चङाई थोरे आहे। जेको आयो ई हुयो कमु ई आहे आशीर्वाद ॾियणु, घर रहे ख़ुशि रहो, सदाई आनंद में रहो, पर ॻाल्हि ॻाल्हाइण जे करे कोई न कोई मौज़ू खपे ई सही। असांजो ज़्यादातर हाल इहो हूंदो आहे, असां घणे ॻाल्हाइण जे करे कुझु उबतो ॻाल्हाए वेंदा आहियूं, ऐं जॾहिं मुंहुं मुंहिंजो कढी वेंदा आहियूं पोइ साॻियो संसार में ॾिसंदासीं। असांजे जेके बि आहिनि उहो विढ़ण जा के जहिड़ा थोरे नी, लफ़्ज़नि जा झगड़ा नी, हिन ही चयो, हुन ही ॻाल्हायो, हुन ही गिला कई, हुन ही चयो, कॾहिं कंहिं थपा थूपी कंहिं थोरे कई आहे, कॾहिं हथ थोरे कंहिं खयो आहे, कंहिं कंहिंजो कुझु विञायो कोन्हे, कंहिं कंहिंजो कुझु खाधो कोन्हे, हर को पंहिंजे घरो खाईंदो आहे, कंहिंखे कंहिंजी कोन्हे पई। असांजो जेको बि झगड़ो घर हुजे, समाज हुजे, मुआशिरो हुजे, माहौल हुजे, असांजो झगड़ो थोरो लफ़्ज़नि जो झगड़ो आहे, ॿियो कुझु आहे ई न। सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो झगड़ो आहे, सिर्फ़ु सोच जो झगड़ो आहे, ॿियो कुझु थोरे आहे। जेकॾहिं सभु शब्द ऐं सोच, लफ़्ज़ ऐं ॻाल्हाइणु चङो थी वञे पोइ सभु कुझु पंहिंजो पाण सही थींदो, बाक़ी कुझु बचंदो ई न। तंहिंजे करे मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे सही ॻाल्हाइणु, सही चवणु, सही सोचणु। ऐं उनजे लाइ उन सचे साईं चयो आहे खे आदर ॾियो, ग़लति माण्हू खे अचणु न ॾियो। बसि ॿ चीज़ूं, जेको अचे या जेके घुरायो उनखे आदर ॾियो, ऐं कोई ग़लति माण्हू अचे उनजे लाइ पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾो। बसि
अंदर में वो ग़लति चीज़ ईंदी न, घर में ग़लति चीज़ ना अचे असांजो घर ख़ुशि रहंदो आहे। दिमाग़ में ग़लति चीज़ ना अचे असांजो दिमाग़ सिहत हेल्थ जीवन सभु कुझु ॿाहिरां रहंदो आहे। जेकॾहिं दिमाग़ में कोई आयो या कंहिंखे आंदोसीं भई ठीकु आहे अची वियो न, आहे कि यार सभु कुझु छॾणु आहे बसि ठीकु आहे सभु कहिड़ो लेखो आहे कि माफ़ी करे छॾिबो आहे। और माफ़ खे थोरे कयोसीं, माफ़ त पंहिंजो पाण खे कयोसीं। यानी असांजो गुबार ख़तमु थियो, असांजो साड़ ख़तमु थियो, असांजो क्रोध ख़तमु थियो, असांजी नेगेटिविटी ख़तमु थी। ऐं जॾहिं ग़लति चीज़ निकिती तो ख़ुशि ख़ुशहाल मुस्कुराईंदड़ त असांजो चहिरो भरिजी वेंदो। उनखे छा थींदो, असां ई सदाई बैक कंदासीं, असां ई ख़ुशि रहंदासीं।